अॼु ॾींहं ताईं साफ़ ऐं शफ़ाफ़ नतीजगी आहे। तव्हां ॼाणो था त मादरे वतन उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते पाण वटि सोचण जे लाइ सिंध खां सवाइ ॿियो को मसइलो न हूंदो आहे। अॼोके ॾींहुं ऐं ॿियो जेको सिंध जो मुतालबो हो त डॉलराइज़ेशन बंदि कंदासीं, अफगानिस्तान जी बॉर्डर बंदि कंदासीं, ईरान जी सिविलिंग बंदि कंदासीं। इहो मुतालबो जंहिंमें असांजो शायदि पहिरीं दफ़ा पाकिस्तान जा जेके मसइला आहिनि, ख़ुसूसन धारनि जे करे जेके दहशतगर्दी जा मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि खे सम्झी वरितो आहे। पख्तूननि खे केॾे पीछो सिंध जे ललकार, सिंध जी गैरत, सिंध जे मुतालबे जे ख़िलाफ़ पीछो। ऐं उते जेके हथियार हुजनि, अफगानिस्तान खां आयल हथियार हुजनि, त अफ़गानी पख्तून निकिरंदो, उन सरदारी कबाइली जेके दहशतगर्दनि उन्हनि सां गॾिजी बीहे थो ऐं अफ़गानी पख्तून जी हिमायत में पंहिंजा बयान जारी करे थो। इन सॼी सूरताल में हिकु नओं तमाशो थियो इलेक्शन जो। भाइटियो उस्ताद